नाज़िन बाढ में मज़दूरनि जे आलमी दिहाड़े जे हवाले सां शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां SOPs ते अमल कंदे रैली कढी वई, जंहिं में मज़दूर तबके वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था नबी रज़ा बलोच जी ही रिपोर्ट। नाज़रीन मौजूद आहियूं बाडरे प्रेस क्लब अॻियां, जिते सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां मज़दूरनि जे आलमी दिहाड़े जे हवाले सां हिकु अज़ीम शान रैली जो एहतमाम कयो वियो आहे। तो उन हवाले सां साणनि ॻाल्हि ॿोल करियूं त उन जो छा चवणु आहे। असीं सम्झूं था त सिंध तोड़े पाकिस्तान जा मज़दूर अॼु बि 1886 वारी सूरत हाल मंझां सां दोचार आहिनि। अॼु बि उन्हनि खे अझो अटो ऐं लटो मिले कोन थो। कोविड-19 जे हिन सूरत हाल में सभ खां वधीक मज़दूर मुतासिर थिया आहिनि, जंहिंजे करे इलाही सारा मज़दूर मारिजी चुका आहिनि ऐं के मरण कंधीअ ते मौजूद आहिनि। पाण में गॾिजी हिन ज़ालिम ऐं जाबिर हुक्मराननि जो तख़्तो ऊंधो करे खेनि इक़्तिदार खां महरूम कनि, न त ॿी सूरत में ही मज़दूर कॾहिं बि सुख जो साह न खणी सघंदा। मज़दूरनि जो जेको हक़ ॾियणु घुरिजे, मज़दूरनि खे हक़ मिलियो नथो वञे। पाकिस्तान में ख़ासि करे मज़दूरनि खे जानवर वांगुरु वाहे उन्हनि मां हथ था कढनि, जेके पहिरियों कुझु ॾींदा हाणे उहो बि नथा ॾियनि। गरीबत खैरा से खत्म नहीं होती, गरीबत होती है इंसाफ से खत्म। इन जे करे जेसि ताईं इंसाफ न हूंदो त असांजी गरीबत खत्म न थींदी। जेके पोरियत आहिनि पंहिंजे रत जो रेज ॾेई कुर्बानी ॾेई 8 कलाक जेका ड्यूटी कराई, उनजी अॼु असां यादि करण जे लाइ बाडर में STP ऐं मज़दूर फेडरेशन पारां जेका रैली आहे कढी वई आहे। असां इहे हुक्मरान धुर खां घुर था कयूं त महिरबानी करे मज़दूरनि जे लाइ लेबर कानून जे लाइ का बि मज़दूरनि जी पॉलिसी कोन्हे। उन्हनि जा बच्चा अॼु बि फाका कची करे रहिया आहिनि। कानून जे नाले का बि शइ न आहे। हितां जा हुक्मरान अंधा बोड़ा गुंगा लॻा पिया